लाड़कानी शहर जो घंटी फाटक मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे। मंशियात वापराईंदड़ सरे आम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरे आम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। लाड़कानी मां खे ख़बर ॾियनि पिया त मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। लाड़कानी मां खे ख़बर ॾियनि पिया त मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीर शेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरेआम विकिरो थी रहियो आहे। मर्द ॿारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि,
जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। लाड़काने मां वाक़े ख़बर ॾीं पिया त मंशियात वापराईंदड़ सरे आम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। DC स्कूल, सब्जी मंडी, पीरशेर रोड, आकिल रोड ऐं ॿिनि इलाइक़नि में मंशियात जो सरे आम विकिरो थी रहियो आहे। मंशियात वापराईंदड़ सरेआम नशो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुलिस अघोर निंड सुतल आहे। मर्द बारड़ा तोड़े औरतूं मंशियात जूं आदी बणिजी वियूं आहिनि, जॾहिं त पुलिस मंथली वठण में मसरूफ़ आहे। तफ़सील माल कंदासीं ज़फ़र अबड़ो खां। जी ज़फ़र अबड़ो, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? महिरबानी अवां जी ज़फ़र अबड़ो आगाह करण लाइ।